ईरान ते हमले की मंजूरी जो को फैसलो न कयो आहे। अमेरिकी सदर ईरान ते हमलन की मंजूरी बाबत खबर के रद्द करे छॾियो। मूं अञा ताईं को भी फैसलो न कयो आहे। मीडिया अंदाज़न ते बदल खबरूं हलाए रही आहे। वॉल स्ट्रीट जर्नल के ईरान के हवाले से मुझे ख्यालन की ॼाण नाहे छा थींदो ॾिठो वेंदो। डोनाल्ड ट्रंप जो सोशल मीडिया ते बयान अमेरिकी अखबार वॉल स्ट्रीट जर्नल पारां पंहिंजी रिपोर्ट में दावा कई वई हुई तो डोनाल्ड ट्रंप ईरान ते हमले की मंजूरी ॾेई छॾी। ईरान जो इज़राइल ते हिन वक्त ताईं जो सब खां वॾो हमलो हिस्सो 26 इज़राइली शहरी ज़ख़्मी केतिरनि जी हालत गणती जोगी। ईरान पारां अॼु सुबुह जे वक़्त इज़राइल ते सिसिल मिसाइल फायर किया विया। ईरानी हमलन के नतीजे में इज़राइल में वॾे पैमाने ते तबाही। ईरान तरफ़ा इज़राइल में 4 हंधनि खे निशानो बणायो वियो। स्टॉक एक्सचेंज की इमारत ऐं सोका अस्पताल भी शामिल। ईरानी मिसाइल ऐं ॾखण इज़राइल में तबाही मचाए छॾी। इज़राइली फ़ौज चवण आहे त दिफ़ाई निज़ाम ईरानी मिसाइल रोकण लाइ कमु करे रहियो आहे। शहरुनि खे सेफ ज़ोन्स में वञण जी हिदायत करे छॾी आहे। इज़राइल पारां ईरान ते हमलन जो सिलसिलो जारी। तेहरान समेत ईरान के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इज़राइली फ़ौजी बमबारी। ईरान में अर्थ हैवी वाटर रिएक्टर के निशानो बणायो वियो। ईरान तरफ़ा शदीद हमले खां पोइ इज़राइल सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई के क़त्ल करण की धमकी ॾेई छॾी। इज़राइली दिफ़ा वारी वज़ीर इज़राइल कॉट्स जो चवण आहे त हाणे ॻाल्हि ईरानी सुप्रीम लीडर के क़त्ल ते ई हल थींदी ऐं जंग जो हदफ़ भी इहो ई आहे। हमलन जे पोयां हिकु शख़्स जो हथ आहे ऐं इहो को ॿियो न पर ख़ामनाई आहे। जल्द संदसि ख़ात्मे जे लाइ क़दम खयां वेंदा। ईरानी परडेही वज़ीर अब्बास अराग़ची इज़राइली शहरुनि खे फ़ौजी मर्कज़नि खां परे रहण जी हिदायत करे छॾी। संदसि चवण आहे त मिसाइल हमले में इज़राइली अस्पताल न फ़ौजी ऐं इंटेलिजेंस मर्कज़ खे निशानो बणायो वियो। अस्पताल के मामूली नुक़सान पहुतो आहे। घणो हिस्सो अॻी ख़ाली करायो वियो। अस्पताल ज़ख़्मी इज़राइली फ़ौजनि जे इलाज लाइ इस्तेमाल थींदी हुई। ईरानी क़ौम ते हमला कंदड़नि खे बदतरीन नतीजा भोगड़ा पवंदा। ईरान जी फ़ौज ॾोहारियुनि खे निशानो बणाईंदी रहंदी जेसीं ताईं हू अगराई खां पासो न कंदा। अमेरिका खां मदद तलब करण इज़राइल जी कमज़ोरी जी अलामत आहे। दुश्मन सां इहो ई सलूक जारी रखंदासीं जेको हिन वक़्त ताईं कयो आहे। दुश्मन के भरपूर ताक़त सां जवाब ॾींदा रहंदासीं। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई जो ऐलान। ईरान के अस्पताल ते हमले की गहरी कीमत अदा करनी पवंदी। इज़राइली वज़ीर आज़म नेतन्याहू की धमकी। संदसि चवण आहे त ईरानी मिसाइलुनि सरोका अस्पताल ऐं विच इज़राइल में शहरी आबादी के निशानो बणायो। ईरान के हमले की वॾी कीमत अदा करनी पवंदी। आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनीर ऐं अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप विच में मुलाक़ात। ईरान इज़राइल सिकतार ते तफ़सीली ख़यालनि जी ॾे वठि। ॿिन्ही अॻवाननि ईरान इज़राइल तकरार जे हल ते ज़ोर भरियो। ISPR मूजिब फील्ड मार्शल जी अमेरिकी सदर सां व्हाइट हाउस में मांझांदे ते मुलाक़ात थी। आर्मी चीफ पाक भारत सिकतार में सीज़ फायर लाइ अमेरिकी सदर के किरदार की वाखाण कई ऐं सदर ट्रंप की क़यादत ऐं आलमी बिरादरी के पेश ईंदड़ चैलेंजिस के मुंहुं ॾियण जी सलाहियतुनि जो एतिराफ़ कयो। सदर ट्रंप इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ पाकिस्तान की कोशिशुनि की वाखाण कई। पाकिस्तान ऐं अमेरिका दहशतगर्दी ख़िलाफ़ सहकार जारी रखण के अज़म जो इज़हार कयो। मुलाक़ात में वापार, इक़्तिसादी तरक्की, मादनियात, मसनूई ज़हानत, तवन्नाई, क्रिप्टो करेंसी ऐं उभरंदड़ टेक्नोलॉजी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार वधाइण ते भी गौर कयो वियो। मुल्क जो दिफ़ा कंदड़ हथियारबंद फ़ौज के ख़राज तहसीन पेश करियां थी। बिलावल भुट्टो ज़रदारी ॾुखियुनि हालतुनि में आलमी सतह ते मुल्क जी शानदार तर्जुमानी कई। ॿीहर ॾुखियो वक़्तु आयो त पाकिस्तान जी हर औरत बच्चो जवान पाकिस्तान लाइ विढ़ंदो। ख़ातून अव्वल IPPMNA आसिफ़ा भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली जे इजलास ते ख़िताब। संदसि चवण आहे त असांखे तालीम खे तरजीह ॾियणी पवंदी। तालीम लाइ वधीक फंड रखण घुरिजनि। औरतुनि जी तालीम जी शरह वधाइण जी ज़रूरत आहे। पीपुल्स पार्टी आवाम ख़िदमत वारी सियासत ते यकीन रखे थी ऐं हमेशह कमज़ोर तबक़नि जो आवाज़ बुलंद कंदी रहंदी। अमेरिका ऐं यूरोप जो सिफ़ारती मिशन कामयाबी सां मुकम्मल करण खां पोइ PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे कराची पहुचंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची में पीपुल्स पार्टी तरफ़ां शानदार इस्तक़बाल कयो वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जी वापसी ते कराची ऐं इस्लामाबाद में पार्टी जा इजलास थींदा। बिलावल भुट्टो के हुकूमत सां बजट ॻाल्हियुनि ते ब्रीफ कयो वेंदो। PP चेयरमैन ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद भी वेंदो जिते क़ौमी असम्बली में बजट ते ख़यालनि जो इज़हार कंदो। बिलावल भुट्टो सदर ऐं वज़ीर आज़म सां मुलाक़ातूं पिणु कंदो जंहिंमें परडेही दौरे ते ब्रीफिंग ॾींदो। सदर आसिफ अली ज़रदारी सां PP सेनेटर शहरी रहमान की मुलाक़ात। बजट इजलास बाबति मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। शहरी रहमान सदर खे सेनेट में बजट ते जारी बहस ऐं कानून साज़ी वारे अमल में PP जे असराइती किरदार खां आगाह कयो।
शेर रहमान सदर के पाक भारत खितान दौरान कोalition पॉइंट कमेटी तरफा कयल सिफारती कोशिशुन का आगाह कयो। शेर रहमान जो चवड़ा है कि कमेटी पाकिस्तान जो अमन पसंद ऐं ज़िम्मे बराड़ो स्ट्रेटेजिक मौक़िफ़ आलमी बरादरी आॾो पेश कयो। कमेटी आलमी सतह ते पाकिस्तान के मौक़िफ़ के हक़ में हिमायत हासिल करण में अहम किरदार अदा कयो। कमेटी ऐं उन जे सरबराह बिलावल भुट्टो ज़रदारी ते मुकम्मल एतमाद ते सदर ऐं वज़ीर आज़म जा थोराइदार हो। बिलावल भुट्टो ज़रदारी की क़यादत में पाकिस्तानी वफ़द भारत के दुनिया आॾो वाइदो कयो। पीपल्स पार्टी चेयरमैन अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि जे साम्हूं भरपूर नमूने मौक़िफ़ पेश कयो। चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सुभाणे शानदार आज़िया कंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी कराची में मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवड़ा है तो मुखालिफ़ धुर तनक़ीद भले करे इख़लाक़ियात के दायरे में रही करे जेसीं ताईं अल्लाह चायो सिंध की अवाम की ख़िदमत कंदो रहंदो। भारत 100 खां वधीक फिल्मूं इंडिया पाकिस्तान जंग ते ठाहे रहियो आहे। भारत कूड़ खे एतिरो पखेड़े रहियो आहे त हू खटे वियो। भारत फिल्मुनि में ई खटे सघे थो, हक़ीक़त में कॾहिं नथो खटे सघे। भारतीय मीडिया चालाकी सां कूड़ो बयानियो फैलाईंदो रहियो। असांखे पाकिस्तान जो सचो बयानियो फैलाइण की ज़रूरत आहे। सिंध जे सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण जो कराची फिल्म स्कूल में पाकिस्तान इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल की इफ्तिताही तक़रीब खे ख़िताब। फिल्म फेस्टिवल में पाकिस्तान, चीन ऐं जर्मनी समेत ॿियनि मुल्कनि जूं फिल्मूं ॾेखारी वेंदियूं। शर्जील मेमण आलमी यौम हुकूक दानिश सेशन जे ख़ासि महिमान तौर शिरकत कई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त दानिश हुकूक जे मामलनि ते नज़रअंदाज कयो वियो। हुकूक दानिश मौजूद आहिनि पर उन ते अमल दरामद थियणो आहे। तख़लीक़ी कमनि जा कॉपीराइट्स महफ़ूज़ न हुजनि त कॉपी थी वेंदा आहिनि। हुकूक दानिश क़ानूननि खे निसाब में शामिल कयो वञे। ॿारनि ऐं नौजवाननि खे आगाह कयो वञे त आइडियाज़ ऐं तख़लीक़ी कमनि जा हुकूक दानिश कहिड़ा आहिनि। सुठा ड्रामा ऐं फिल्मूं ठाहियो। सिंध हुकूमत सपोर्ट कंदी। सुप्रीम कोर्ट के आइनी बेंच 5 जजिस के इस्लामाबाद हाई कोर्ट में बदली के आइनी ऐं कानूनी करार ॾींदे इस्लामाबाद हाई कोर्ट के 5 जजनि तरफ़ां दाख़िल दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत 3/2 जारी कयल मुख़्तसिर फ़ैसिले में चयो आहे त जजिस की बदली गैर आइनी नाहे। सदर सीनियोरिटी के मामले के जेतिरो जल्दी थी सघे तंहिं करे जेसीं ताईं सदर सीनियोरिटी तय नथो करे वक़्ती चीफ जस्टिस सरदार सरफराज़ डोगरी मामला सर अंजाम ॾींदो। अक़लियती फ़ैसिले में चयो वियो आहे त जजिस की बदली वारे नोटिफिकेशन खे कलअदम करार न ॾेई रहिया आहियूं। अदालत जजिस जी सीनियोरिटी वारो मामलो सदर खे वापसि उमारे छॾियो। IG सिंध गुलाम नबी मेमण सां DG रेंजर्स सिंध मेजर जनरल मोहम्मद शमरेज़ की मुलाकात गॾियल दिलचस्पी के मामलनि ऐं सूबे ख़ासि तौर कराची में सिक्योरिटी की मजमूई सूरत हाल ते ख़यालनि जी ॾे वठि DG रेंजर्स सिंध पुलिस के कमांड एंड कंट्रोल सेंटर जो बि दौरो कयो। जदीद कैमराउनि सां शहर ऐं रोडनि जी मॉनिटरिंग समेत सिक्योरिटी के ॿियनि मामलनि जो जाइज़ो वरितो। DIG IG ऐं DG सैफ सिटी ब्रीफिंग ॾिनी। IG सिंध गुलाम नबी मेमण जो चवणु आहे त जदीद कैमराऊं लॻाइण न सिर्फ़ ॾोहो पर जाली ऐं फेक नंबर प्लेट लॻाए हलंदड़ गाॾियुनि ख़िलाफ़ हिकु किफ़ायतो टूल आहे। ॾोहारियुनि ख़िलाफ़ हर सतह ते सिंध रेंजर जी सहकार ऐं सपोर्ट जा थोराइता आहिनि। शहदादपुर मां अगवा ॼाणल 2 हिंदू नारियुनि ऐं नींगर खे कराची मां बाज़ियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त दीसाबाई दियाबाई ऐं नींगर हनी कुमार खे पुलिस कराची मां बाज़ियाब करायो। चइनी ॿारनि खे कराची में नूर जहान थाणे जी हद में हिकु घर मां हथु कयो वियो। बाज़ियाब करायल चइनी ॿारनि खे शहदादपुर मुंतक़िल करे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। ऐं सिंध समेत सॼे मुल्क में सुभाणे खां 23 जून ताईं मानसून बरसातुनि जी अॻकथी। अर्बन फ्लडिंग जो ख़दशो। मौसमियात खाते मूजिबि सुभाणे खां 23 जून दौरान कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, इस्लामाबाद, रावलपिंडी, चकवाल, अटक ऐं सहलन में बरसातूं पइजी सघनि थियूं। फैसलाबाद, सरगोदा, गुजरात, सियालकोट में भी बरसात जो इम्कान आहे। एबटाबाद, सवात, मालाकंड, सांगला, पेशावर, मर्दान, सवाबी ऐं ॿियनि इलाइक़नि में भी बरसात पवंदी। 23 खां 24 जून दौरान सखर, लाड़काणे ऐं जेकबबाद में आंधारी ऐं गजगोड़ सां बरसात जो इम्कान आहे। 21 खां 23 जून दौरान ज़ोब, बाड़खान, मोसाखेल, कल्लार, डेरा गाज़ी खान, मुल्तान में पिणु मींहुं पइजी सघे थो।